मनपसंद जमात है। हम समझते हैं कि जंग किसी भी मसला का हल नहीं होता। जब जंग होता है तो आम आदमी को नुकसान होता है। ये जंग इजराइल और अमेरिका और ईरान के दरमियान है, मगर इसका असरात हर पाकिस्तानी को महसूस हो रहा है। काश कायदे अवाम शहीद जुल्फिकार अली भुट्टो का वही सोच और वही सियासत आज ना सिर्फ पाकिस्तान में मौजूद होता, मगर आलमी सतह पे मौजूद होता। आलमी सतह पे पूरी दुनिया को आज भी कायदे अवाम शहीद जुल्फिकार अली भुट्टो जैसे क़यादत की जरूरत है। जंग अमेरिका इसराइल ऐं ईरान में आहे, पर उन जो असर पाकिस्तान जे हर माण्हू महसूस करे रहियो आहे। अवाम जाने थो त कुछ कुवतूं जंग खे वधाइण चाहिनि थियूं। असां सम्झूं था त जंग कंहिं मसइले जो हल नाहे। पाकिस्तान समेत समूरियुनि कुवतुनि जे लाइ दुआगो आहियूं जेके जंगबंदीअ जूं कोशिशूं कनि पियूं। उन्हनि हालतुनि में सियासी इख़्तिलाफ़ ख़तमु करे गॾिजी कमु करण जी ज़रूरत आहे। अमेरिका ऐं इसराइल हमले में खामनई जी शहादत जी मज़म्मत करियूं था। ख़तरो आहे त ही जंग सॼी दुनिया में पखिड़िजी न वञे। बिलावल भुट्टो ज़रदारी। कुछ कुवतूं नफ़रत ऐं तक़सीम जी सियासत ते यकीन रखनि थियूं। गड़ी खुदा बख्श भुट्टो में बीबी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो वरसीअ जी तक़रीब खे खिताब चयाईं। शहीद भुट्टो पाकिस्तान में एटमी प्रोग्राम जो बुनियाद रखियो। ईरान, लबनान ऐं शाम ते हमलो कंदड़ यहूदी कुवतूं पाकिस्तान ॾांहुं भेरी अख सां न ॾिसी सघंदियूं। अवाम वफ़ाक़ी हुकूमत जी ॾुखियाइनि ऐं सिंध हुकूमत जे वसीलनि खां आगाह आहे। आम माण्हू जे रिलीफ जे लाइ हारियुनि ऐं मोटरसाइकिल सवारनि खे सब्सिडी ॾियण जो फ़ैसिलो कयो। सब्सिडी जे लाइ ज़रूरी आहे त मोटरसाइकिल जे नाले रजिस्टर हुजे। अहिड़ा हारी जिन खे 25 एकड़ आहिनि उहे पाण खे रजिस्टर कराइनि। असां कॾहिं बि ॻाल्हियुनि जे लाइ इस्लामाबाद वञण खां इनकार नाहे कयो। ईरानी परॾेही वज़ीर अब्बास इराक़ची चयो आहे त ईरान जंगबंदीअ जे लाइ पाकिस्तान जी कोशिशुनि खे वाखाणे थो। अमरीकी मीडिया जंगबंदी बाबति ईरानी मौक़िफ़ खे ग़लति तरीक़े सां पेश करे रही आहे। ईरान चाहे थो त जंग जो मुकमल ऐं दाइमी ख़ात्मो थियणु घुरिजे। नायब वज़ीर आज़म इसहाक़ डार तरफ़ां अब्बास इराक़ची जी वज़ाहती बयान जी आजियां। वफ़ाक़ी हुकूमत जी IMF खे बिजली महांगी करण जी ख़ातिरी। बजट में सब्सिडी 830 अरब रुपयनि ताईं महदूद रखण जो पिणु फ़ैसिलो। पाकिस्तान IMF खे ख़ातिरी कराई आहे त जंग ऐं उन जे नतीजे में आलमी तवानाई जी मंडीअ ते पवंदड़ असरनि खे घटाइण जे लाइ टेरिफ में बर वक़्त इज़ाफ़ो कयो वेंदो। IMF सां $7 अरब जी तोसी फंड सहूलत तहत तइ थियल ढांचे जे मयार मूजिबि नओं बुनियादी टेरिफ ईंदड़ साल 15 जनवरी खां लागू थींदो। पाकिस्तान IMF सां कयल मुआहिदनि जी पासदारी करे रहियो आहे। वज़ीर आज़म ऐं फील्ड मार्शल जी कोशिशुनि सां तेल सप्लाई में रुकावट नाहे आई। मजबूरी सबबि पेट्रोलियम जे शयुनि जे अघनि में वाध करणी पइजी वई, पर वज़ीर आज़म गुज़िरियल ॾींहुं पेट्रोल जे अघ में 80 रुपया घटिताई कई। सियासी मामलनि बाबति वज़ीर आज़म जे सलाहकार राणा सनाउल्लाह जी प्रेस कॉन्फ्रेंस। चयाईं हुकूमत ख़िलाफ़ एहतजाज नथो ठहे। खिते में छिटाइण जो असर पाकिस्तान ते पियो आहे। कुछ माण्हू अवाम खे गुमराह करण जी कोशिश करे रहिया आहिनि। मैं एक अवामी शख्स हूं और अवाम के साथ रहूंगा। ये मेरा मकसद फिक्र है कि कोई कदम, कोई बुनियादी कदम मैं कभी आगे नहीं बढ़ूंगा गरीबों की इजाजत के बगैर, गरीबों के मेहरबानी के बगैर और गरीबों के ताबन के बगैर। जुल्फिकार अली भुट्टो एक नहीं है, 2 जुल्फिकार अली भुट्टो है। एक जो यहाँ खड़ा है और दूसरे आप, हर एक आप में से। मुल्क जे पहिरें चूंडियल वज़ीर आज़म शहीद जुल्फिकार अली भुट्टो जी 47वीं वरसी अॼु मल्हाई पई वञे। काइदे अवाम मुल्क खे एटमी ताक़त बणाइण सां गॾु पहिरियां मुतफ़क़ आइन ॾिनो। 4 अप्रैल 1979 ते तलुक़ यावर ज़ियाउल हक़ खेसि
कूड़े केस में फाही ॾिनी। शहीद भुट्टो खे ख़राज अक़ीदत पेश करण जे लाइ सिंध समेत मुल्क जे मुख़्तलिफ़ हिसनि में तक़रीबूं शहीद क़ाइद खे भेटा पेश। सदर आसिफ अली ज़रदारी ऐं ईपीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी पारां शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जी वरसी ते भेटा पेश। सदर आसिफ अली ज़रदारी चयो आहे त सुप्रीम कोर्ट जी राय आहे त भुट्टो खे मुंसिफ़ाणो ट्रायल न मिलियो। सुप्रीम कोर्ट मूजिबि भुट्टो केस में कानूनी घुरिजूं नज़रअंदाज़ कयूं वयूं। अदालती मुशाहिदो आहे त भुट्टो केस में अपील जो हक़ मुतासिर कयो वियो। 1973 ईस्वी जो आइन भुट्टो तौर जी वॾी कामयाबी आहे। जमहूरियत जी मज़बूती इंसाफ़ सां मशरूत आहे। पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो अहिड़ा मुदब्बिर अॻुवान हुया जिन जी कुर्बानी जमहूरियत अवामी हक़नि ऐं क़ौमी वक़ार जी लाज़वाल अलामत बणिजी वई आहे। शहीद भुट्टो जो ख़्वाब ऐं सियासी वरसो अॼु बि क़ौम वटि हिकु दाइमी अमानत आहे जंहिंजी हिफ़ाज़त ऐं तकमील पाकिस्तान जी जमहूरी क़ुवत जी ज़िम्मेवारी आहे। शहीद भुट्टो मुल्की तरक्की खुशहाली मज़बूत दिफ़ा में अहम किरदार अदा कयो। 73 ईस्वी जे आइन जी तैयारी ऐं मंज़ूरी जे लाइ बि तमीरी किरदार अदा कयो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ तरफ़ां शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो खे वरसी ते भेटा पेश। संदसि चवणु आहे त शहीद भुट्टो अवामी तिरद जी हुक्मरानी ऐं बुनियादी मसइलनि जे हल जे लाइ जोगा क़दम खयां। शहीद भुट्टो आलमी सतह ते बि पाकिस्तान जी नुमाइंदगी कई। ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जी सियासी ख़िदमत खे हमेशह यादि रखियो वेंदो। सिंध जे वॾे वज़ीर मुराद अली शाह ऐं सूबाई वज़ीरनि तरफ़ां शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो खे ख़िराज पेश। मुराद अली शाह चयो आहे त शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो मुल्क ख़ातिर जान कुर्बान कई पर को ठाह क़बूल न कयो। पाकिस्तान खे एटमी क़ुवत बणाइण जो बुनियाद शहीद भुट्टो जो वॾो कारनामो आहे। शहीद भुट्टो अवाम खे शऊर ॾिनो ऐं चीन सां मज़बूत दोस्तीअ जी बुनियाद रखियो। सिंध जे सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमून चयो आहे त शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो हिकु दौर हिकु नज़रिए ऐं अवाम जे हक़नि जे लाइ जदोजहद जो इस्तारो हुयो। क़ाइदे अवाम शहीद भुट्टो पाकिस्तान जे माण्हुनि खे सियासी शऊर हुक्मरानीअ जो जमहूरी हक़ ऐं ख़ुदि मुख़्तियारी जो अहसासु ॾिनो। अली हसन ज़रदारी चयो आहे त शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो हमेशह ग़रीबनि मज़दूरनि ऐं हारियुनि जे हक़ जे लाइ आवाज़ उथारियो। आसिफ अली ज़रदारी ऐं चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी शहीद भुट्टो जी मिशन खे अॻिते वधाए रहिया आहिनि। सूबाई वज़ीर नासिर हुसैन शाह चयो आहे त क़ाइदे अवाम जूं ख़िदमतूं तारीख़ जो सुनहरी बाब आहिनि। सूबाई वज़ीर ज़ुल्फ़िकार अली शाह चयो आहे त शहीद भुट्टो इस्लामी सरबराही कॉन्फ्रेंस ज़रिए मुस्लमाननि खे प्लेटफॉर्म ॾिनो। वज़ीर आज़म पेट्रोल 80 रुपया फ़ी लीटर घटाए छॾियो। पेट्रोल जो अघु 378 रुपया 41 पैसा फ़ी लीटर मुक़ररु घटिताई हिकु महीने जे लाइ लाॻू थी। डीज़ल जी क़ीमत 520 रुपया 35 पैसा फ़ी लीटर बरक़रार रहंदी। वज़ीर आज़म जो काबीना जे मेंबरनि खे 6 महीने जी पघार क़ौमी ख़ज़ाने में जमा कराइण जो ऐलान। संदसि चवणु आहे त रेलवे इकोनॉमी क्लास में मुसाफ़िरनि जे लाइ भाड़ो न वधायो वेंदो। पेट्रोल ऐं डीज़ल जे अघनि में वाध ख़िलाफ़ सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में ॿिए ॾींहं बि एहतिजाजी मुज़ाहिरा ऐं धरना। हैदराबाद, कंदकोट, कुपो सईद खान, गुलाब लगारी, मिरिया रोड, टखण, तलहार, बुल्ली शाह करीम, डीपलो, चूहड़ जमाली, जाती ऐं ॿियनि शहरनि में मुख़्तलिफ़ धुरियुनि पारां एहतिजाज कयो वियो। संदनि चवणु आहे त महांगाई अॻे अवाम जो हींअर जंजाल कराए छॾियो आहे। मथां पेट्रोल जा अघ वधाए मिटे अज़ाब में मुब्तला कयो वियो आहे। बिना देरि पेट्रोलियम शयुनि जा अघ घटाए अवाम खे रिलीफ फ़राहम कयो वञे। उत्तर वज़ीरिस्तान में अगराई कंदे मारिजी वियल 8 ख़ारजी दहशतगर्दनि मां 2 जी सुञाणप थी वई। सिक्योरिटी ज़रिए जो चवणु आहे त 1 अप्रैल ते उत्तर वज़ीरिस्तान में फोर्सिस जे ऑपरेशन में 8 ख़ारजी मारिजी विया हुआ। मारिजी वियल दहशतगर्दनि मां 2 अफ़गान शहरी आहिनि। हिकु मारिजी वियल दहशतगर्द अमीर हमज़ा हकियार वलद अब्दुल करीम आहे। ॿियो तिया अफ़गानिस्तान सां तालुक़ रखंदड़ दहशतगर्द अमीर अब्दुल रहीम वलद ज़रवरी आहे। ईरान तबाह थियल अमरीकी जहाज़ जे पायलट खे पकड़ण जे लाइ $66,100 इनाम जो ऐलान करे छॾियो।
पासदारान इनकलाब दावा कई आहे त अमेरिका जा ॿ जहाज़ किराए विया आहिनि। ॿिनि जहाज़नि ते फायरिंग कई वई। हमले जो हिकु मेंबर गुम आहे। ईरान अमेरिका जो A-10 जहाज़ ईरानी नार्वे जो किरायो आहे। बरतानवी मीडिया ईरान जी सरकारी टीवी जो हवालो ॾींदे दावा कई आहे त अमेरिकी पायलट खे ज़िंदा पकड़ींदड़ शहरीअ खे इनाम ॾिनो।